हिते गैस ऑफिस भरिसां दुकान थाणे भरिसां भाऊ दुकान आहे किराना जो त हुन दुकान खोलियो अथई। जुमे नमाज़ खां बाद में छोकिरो दुकान ते वेठो हुयो। मोटरसाइकिल ते 2 माण्हू आया गुज़री विया, बाद में मोटी आया। छोकिरो पेशाब करे पंहिंजे मथो खां माड़ीअ तो मोटी आयो। वेठो हुन खां अची अंदरि हिकिड़ो बिस्कुट कने बहाने अंदरि टपी दाख़िल थी वियो। छोकिरे मथां गन पॉइंट रखी वियो, फुर बि कयईं, मोबाइल बि खसी वियो। हाणे असां हिन पाड़े में थाणे त लॻो लॻे असां महफ़ूज़ न आहियूं, असांजो जान माल महफ़ूज़ न आहे। हे त नंढिड़ो वाक़ियो थियो आहे, हिन खां वधीक वाक़िया बि थी सघनि था। इन लाइ असां अमन अमन लाइ साईं वटि प्रेस क्लब ते आहियो त असांखे तहफ़ुज़ खपे, असांखे चोरी जेका थी वापसि थिए। वरना इहे हिकु ॾोहारे माण्हू हिन खां वधीक इहे ॾोहारनि ते वरी लही पवंदा। इनखे पकड़ियो वञे, हिनखे के फिर किरदार ते पुॼायो वञे। थाणे पिराले खां केतिरो परे आहे? साईं थाणे खां इहो कम से कम 50 फुट ते दुकान परे जेको वारदात थी आहे। थाणे सां लॻो ई लॻा, विच में सिर्फ़ु 50 फुट जो मुफ़ासिलो आहे, वधीक बि न आहे। हाणे सम्झो थाणे वटि दरवतो पोइ असां वारदात करे आया आहिनि। छा खणी आया आहिनि? साईं मोबाइल इहो तव्हांजो खसे आहे नंढे खां, जेको हे दॿो असां वटि आया। हिन में हिकिड़ी सिम पई आहे ऐं 1000 5000 हिन खीते में जेका कैश हुई उहे खणी भॼी आहिनि। पर हाणे हिन हूंदे थाणे हूंदे टेपरी टाइम थाणे जे भरिसां जो वारदात थिए त पोइ असांजे घर माल महफ़ूज़ न रहंदा। इन करे असांजो पुरज़ोर असां पाड़े जा गॾिजी आया आहियूं। बसि असांखे इहो इंसाफ़ खपे, असांखे जेका चोरी थी आहे पुलिस असांखे बाज़ाब कराए ॾे ऐं अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजे केतिरे किरदार ते कानूनी कचहरे में आंदो वञे। असां हिन लाइ त असांखे एतिजाज कयूं था त असांजे आला अमलदारनि ते इहा असांजो पैगाम पुॼायो वञे। मुंहिंजो नालो शर्जील अहमद बलोच आहे। मां थाणे बिक में दुकान हलाईंदो आहियां किराने जो। ऐं मुंहिंजो मोबाइल आहे। दुकान में 2 हमरा आया, हिकु ॿाहिरि बीठो दुकान जे, हिकु अंदरि आयो बिस्किट करे ऐं गन पॉइंट ईअं हिते बीहारी ऐं चई मोबाइल कहीं तकड़ में खणी विधई। पोइ पैसा तकड़ में गिदे में पैसा कढियईं, पोइ बसि निकिरी विया तकड़। मोबाइल कहिड़ी? item